हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी नगरी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तक 2 लख आबादी वारे शहर सेवण में पब्लिक हेल्थ खाते जी इंतज़ामिया जी नाअहली ऐं ग़फ़लत सबबि खंडरात में तब्दील थी वियो आहे। वॾे वज़ीर पारां सेवण शहर जी ख़ूबसूरती लाइ सेवण ब्यूटिफिकेशन प्लान नाले हिकु ख़ुसूसी पैकेज मंज़ूर कयो वियो, जंहिं तहत पब्लिक हेल्थ खाते खे जहाज़ चौक खां ईंदड़ मेन रोड, जहाज़ चौक, पुराणो बस स्टॉप, दरगाह रोड खां खोटाई करे उन में वाटर सप्लाई लाइन 4 करोड़ रुपयनि जी रक़म जारी कई वई, पर उहा वाटर सप्लाई लाइन मुकमिल न विछाइजी। शहर जे मुख्य रोडनि जी खोटाई कई वई, जंहिं सबबि पथर तोड़े मिटी रोडनि ते पियल आहे, जॾहिं त ॼाणायल रोड जी ॿीहर मरमत वारो कमु बि शुरू न कयो वियो, जंहिंजे करे शहरनि तोड़े सेवण में ईंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। पब्लिक हेल्थ जो ठेकेदार पिणु कमु अधु में छॾे हलियो वियो आहे, जंहिंजे करे गटर नाले तोड़े वाटर सप्लाई जी लाइन वारो कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। शहर जा रोड खोटियल हुजण सबबि आम ट्रैफ़िक, नंढियूं वॾियूं गाॾियूं गुज़रण में पिणु परेशानी थिए थी। शहरनि, दुकानदारनि ऐं ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोड जी असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। जीअं पाइप लाइन हणी आहे, उन खां पोइ न ठाहियो अथनि न कयो अथनि। मोटरसाइकिल या रक्शो या गाॾी वग़ैरह हले थी, तव्हां को पथर उॾामे थो नंढनि ॿारनि खे, या असांखे केॾी महिल हिन काउंटर वग़ैरह ते लॻे थो। काउंटर जो बचा न हुजे त असांखे माना अखि में या मुंहं में लॻे ज़ान थी करे। हिनखे तक़रीबन महीनो ॾेढ थी वियो आहे, को बि माना इंतिज़ामिया ठाहिण लाइ तयारु न आहे। पत्थर मत्थर सॼा, माण्हू लंघण जी जॻह न आहे, रस्तो न आहे, माण्हू परेशान लॻो पियो आहे। लेडीज़ माई अॻे चकर बि माई हिकिड़ी किरी पई, वीचारा गोॾा मोॾा हणी भञी छॾियईं। सेवण जहिड़ो शहर आहे, नगरी आहे, कलंदर लाल शहबाज़ जी मुसाफ़िर अचनि था, परेशान था थियनि तमामु। अॻे चकर बि माई किरी पई, वॻो नंढिड़ो ॿारु किरी पियो, पत्थर छड़ी लॻुसि हिते मग़ज़ वारो। हेॾो तरीक़ो न आहे, ठाहियोसीं या त ठाहियो। शहर जी सूरत हाल इत्मीनान बख़्श न आहे। जेकॾहिं हिन शहर खे चङी तरह सुठे तरीक़े सां मरमत न कंदा त जेके अॻुवान जेके असांजा आहिनि हिन शहर जा, उहो क्लेम ई नथा करे सघनि त असां सेवण लाइ, लाल साईं लाइ कुझु कयो हुजे। तव्हां पाण ॾिसी सघो था, हितां खां वठी ॾिसो त सही असांजा छा असरु आहे। जेको कमु जिथे अध में पियो आहे, ईअं बसि लादवा हिकिड़ो सिस्टम करे छॾियो अथनि। न हुनजो कमु करण वारो को ठेकेदार आहे न त हाणे हुअणु ईअं खपे आहे। लॉकडाउन आहे, हिन वक़्तु सॼी दुकानदारी असांजी बंदि आहे, सॼो सिस्टम दुनिया लॉक लॻी पई आहे। जेकॾहिं हिन मौसम में हीउ सॼो कमु थी वञे हा त ॾाढो आराम सां थी वञे हा, सभु कुझु थी वञे हा, पर ॻाल्हि इहा आहे त सॼो सिस्टम इर्द गिर्द लॻो पियो आहे, पर छा कजे। लॉकडाउन आहे, इहो लॻो पियो आहे। ॿियो रोडकार बंदि लॻा पिया आहिनि, रोज़गार माण्हुनि जो अचणु वञणु बंदि आहे। साईं वॾी ॾुखाई न वॾी तकलीफ़ आहे जेका सॼे शहर जे माण्हुनि खे। सूरत हाल जेका त हीअ जेकी शॉपिंग सेंटर सॼी जेकी पथरा तव्हां ॾिसो त पेरनि में था लॻनि, ऐं जेके त वॾी तकलीफ़ आहे माण्हुनि खे। पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि सेवण शहर जी ख़ूबसूरती खे ख़तमु करे छॾियो आहे। शहर जा रोड उखड़ियल आहिनि, गटर नाले जो कमु बि अध में रुकिजी वियो आहे, जंहिंजे करे ड्रेनेज जो गंदो पाणी रोड ते बीहजी वञे थो। शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। इन मामले ते केरु बि नोटिस वठण वारो न आहे। सेवण शहर वॾे वज़ीर जो अबाणो शहर ऐं चूंड तक आहे, पर अफ़सोस त वॾे वज़ीर जे शहर खे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे रहम ऐं करम ते छॾियो वियो आहे। पब्लिक खाते जा अमलदार अच्छे कारे जा मालिक बणिजी वेठा आहिनि। हिननि पटे करे सॼो ख़तमु करे छॾियो आहे। हिन में काफ़ी माण्हू, जेको बि मोटरसाइकिल वारो आहे या को ॿार आहे, स्लिप थी हिते किरी थो पए गाॾी वारा। जेका बि गाॾी अचे थी या मोटरसाइकिल, उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे। असां इहे चवंदासीं त हिनखे जल्द खां जल्द माना दुरुस्त कयो वञे। रोड तकलीफ़ ॾेई रहियो आहे, ॿार बचो हर शइ लंघण करण में तकलीफ़ आहे। रोड सॼो कारोबार मुतासिर कयो आहे। असां जीअं साईं मुराद शाह खां अपील कयूं त हे रोड जो कमु जल्द सां जल्द मुकमल कयो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्यूटिफिकेशन प्लान में सुस्त रफ़्तारी बाबति नोटिस वठणु घुरिजे ऐं शहर में हंगामी बुनियादनि ते रोडनि जी तामीर करे शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मुबशर सोलंगी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।